सिंध में 70 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि। सिंध हुकूमत पारां ईंदड़ 3 सालनि में 30 लख ॿारनि खे स्कूल में आणण जो ऐलान। मुल्क में 2,60 करोड़ ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध में 70 लख ॿार स्कूल नथा वञनि। ईंदड़ 3 सालनि में 30 लख ॿारनि खे स्कूल में आणण असांजो हदफ़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सेफ एजुकेशन फाउंडेशन जे इजलास में ख़िताब। संदसि चवणु आहे त डिजिटल माइक्रो स्कूलनि ते कमु शुरू कयो वियो आहे। स्कूलनि खां ॿाहिरि हर ॿार खे डिजिटल माइक्रो स्कूलनि में शामिल करणु मक़सदु आहे। कम्यूनिटी बेड स्कूल जो क़याम ज़रूरी आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत रेलवे ज़मीन ते हद दख़लियूं ऐं कब्ज़नि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस के आगा ते ॿधल बेंच रेलवे ज़मीननि बाबति केस जी ॿुधणी कई। अदालत पुछाणो कयो त रेलवे मिल्कियती ज़मीन आजी कराइण लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। हद दख़लियुनि ऐं कब्ज़नि जे ज़िम्मेवार आफ़ीसरनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई। फैसलाबाद के इलाइक़े मलकपुर में केमिकल फैक्ट्री में बॉयलर फाटण सबब फौतिन जो अंग वधी 15 थी वियो। बॉयलर धमाके सां फाटण खां पोइ फैक्ट्री के बाहि लगी वई। धमाके सबब फैक्ट्री ऐं लाॻापियल घरनि जूं छितियूं बि किरी पयूं। कमिश्नर फैसलाबाद जो चवणु आहे त केमिकल फैक्ट्री में गैस लीकेज धमाके में फौतिन जो अंग 15 थी वियो। 13 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फैक्ट्री में बाहि लॻण सबब घर वारनि 3 फैक्ट्रियूं ऐं 7 घर मुतासिर थिया आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल थी चुको। क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। पाकिस्तान ऐं स्लोवेनिया विच में बेतरफ़े सियासी मुशावरत लाइ मुफ़ाहमती नामे ते सयूं। नायब वज़ीर आज़म इसाक डार जे जमहूरिया स्लोवेनिया जे नायब वज़ीर आज़म सां मुलाक़ात। बेतरफ़े लाॻापन ऐं यूरोपीय यूनियन जे फ्रेमवर्क अंदरि सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि। गॾियल दिलचस्पी जे मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जे अज़म जो बि इज़हार। धुरियुनि पाकिस्तान ऐं स्लोवेनिया विच में वापारी ऐं इक़्तिसादी सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो। ज़ाब्ता अख़लाक जे भञकड़िन ते केपी जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी इलेक्शन कमीशन तलब। नंढी चूंड जो उम्मीदवार शहरनाज़ उमर अयूब खे बि पेश थियण जी हिदायत। इलेक्शन कमीशन जे तर्जमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर जे तक़रीर दौरान रूपोश उमर अयूब बि गॾु बीठल हो। चीफ एग्जीक्यूटिव जे गैर ज़िम्मेवाराणे रवैये सबब NA-18 में नंढी चूंड कराइण ॾुखियो थी वियो आहे। केपी जे वॾे वज़ीर जे तर्जमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। आइन जी तशरीह शफ़ाफ़ियत आज़ाद ऐं दयानत सां कई वेंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत क़ाइमु थियण बैदि चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जो पहिरियों पैगाम। बुनियादी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ आईनी अदालत जी अवलीन तरजीह करार। वफ़ाक़ी आईनी अदालत जे चीफ जस्टिस चयो त पंहिंजे इदारती सफ़र जी शुरूआति ते असांजो अज़म आहे त हिकु अहिड़ो अदालती फ़ॉर्म क़ाइमु कयो वञे जेको दयानत, गैर जानिबदारी ऐं इल्मी बसीरत जी आला मिसाल हुजे। असांजे ईंदड़ हर मामले आइन जी बालादस्ती, इंसाफ़ जे असूलनि ऐं अदालती वक़ार सां गॾु गैर मामूली एहतियात ऐं मुंसिफ़ाने अंदाज़ में उकलायो वेंदो। पाकिस्तान डायलाग ऐं सिफ़ारतकारी ज़रिए तकरार जे हल जो हामी आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार चयो आहे त रूस यूक्रेन जंग जा ख़िते ते गहरा असर पइजी रहिया आहिनि। तकरार जे हल लाइ ॻाल्हि ॿोल्हि जो रस्तो अख़्तियार कयो वञे।
आलमी कानूननि तहत शहरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अॼु माहीगीरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। उहे समुंड में पंहिंजे जान जी परवाह करण बिना मच्छी जो शिकार करणु ख़तरनाक त आहे, पर क़दीमी पेशे सां ढंढनि ढोरनि ऐं सामूंडी किनारनि ते रहंदड़ करोड़े लखे माण्हुनि जो रोज़गार जुड़ियल आहे। फिशरीज़ डीजी मौक़े ते अॼु किंझर ढंढ ते बेड़ाकोर थियल सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त सिंध में माहीगीरी जो आलमी ॾिहाड़ो किंझर ढंढ ते वॾे जोश ऐं अहमियत सां मल्हाए पियो वञे। माहीगीरी रुगो रोज़गार जो ज़रियो न आहे, पर मुआइशी तरक़ी ऐं फूड सिक्योरिटी जो बुनियादी हिसो पिणु आहे। बॉर्डर भरिसां ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां छेड़े नौजवान जी हयाती खसे वरिती। ॻोठ गुलशेर चांडियो में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। 35 वरनि जो अजीब चांडियो गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। वाक़े बाद धुरनि में चिकताण तेज़। धुलचे गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुल्ला जाफरी में उस्तादनि जी गैर हाज़िरी जो नोटिस। हेड मास्टर समेत 6 उस्ताद 26 नवंबर ते डायरेक्टर एजुकेशन ऑफिस लाड़काने तलब। गैर हाज़िर उस्तादनि में 2 ओटी उस्ताद, हेड मास्टर ऐं 4 HST शामिल। TU सेकेंडरी स्कूल जे दौरे दौरान 6 उस्ताद गैर हाज़िर हुआ। खानोट भरिसां मुसाफ़िर कोच ऐं कार में टक्कर, 1 ॼणो फौत, 3 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते हादसे में कार सवार कश्मीर वासी ज़ाहिद जखरानी मौक़े ते ई फौत थी वियो। हादसे बाद फौती जा लाश ऐं ज़ख़्मी लम्स अस्पताल जामशोरो मुंतक़िल।